श्वासन में नाम रहे शल अड़ी आसीस करो, दिल में ध्यान रहे शल अड़ी आसीस करो। आया डो ही मां डाढो डाढा डोह कयानी कया स्वीकार थो मुझा डोह न तू ॾिसजां। प्यार इंसान से करो उनकी आदत से नहीं, प्यार इंसान से करो करो करो, प्यार इंसान से करो उनकी आदत से नहीं। रूठो उनकी बातों से लेकिन उनसे नहीं, भूलो उनकी गलतियों को लेकिन उनको नहीं, क्योंकि रिश्तों से बढ़कर दुनिया में और कुछ नहीं। चङो कम कया की न छाते कंद खणा मां, पोइ वरी सतगुर चौके कीअं वणा मां, पोइ वरी सतगुर तोखे कीअं वणा मां। सुठी सम्झ जो का साईं महिर वारा, जय हो साईं महिर वारा। ढके वठ तो मूंखे साईं ढकण हारा, बाज कयो का साईं बधरा। रहम कर रहमी बाबा रहम कर। जय हो जय हो जय हो, रहम कर रहमी बाबा राम कर, राम कर जय हो, राम कर रहमी बाबा राम कर। जय हो बोल शंकर भगवान की जय। पीछे दरबार वही करवा। संत दास डाढो नादान आया, डाढो नादान आया, नीच कमने वारो नालायक आया, नीच कमने वारो नालायक आया। भाई सभी गुनाहगार हूं, सभी गुनाहगार, इन करे बख्शायूं भी सभी पाण। किन किन बिन समाजन में ही आहे, या असांजे सिंधी समाज में भी चवंदा नी भाई साहब वठो 5.25 रुपया सुबह जो असुर वेले जॾहिं अरदास कंदा न असांजी अरदास करे छॾिजो। छा अरदास पाण असां निंड में खूंगरा हणंदासीं पर तव्हां असांजी अरदास करे छॾिजो, छो त भॻवान बि तव्हांजो जाॻंदो आहे, तव्हां बि जाॻंदा आहियो। असां त सूर्यवंशी आहियूं।
असां कोई कम थोड़ी थींदो, पर इहा मन के तसली लाइ ठीक आहे। ऐं साईं पंहिंजे प्यारनि जी ॿुधंदो आहे, इन में ॿ मत न आहिनि, पर थोरो थोरो पंहिंजी विर्तियुनि खे बदिलियऊं। छो त जेतिरी असांखे सम्झ आहे ओतिरी शायदि साईं खे सम्झ हुजणु खपे। एतिरो त घटि साईं खे घटि सम्झ वारो न सम्झूं न, छो त उहो त असांजे अंदर जी ॻाल्हि ॼाणे थो न। असांखे हिकु हिकु शइ लाइ टाइम आहे, मिटनि माइटनि सां मिलणु, दुनियादारी जूं ॻाल्हियूं, शादियुनि ते, ग़मी ते, छठियुनि ते, मंगणियुनि ते, दोस्तनि सां मिलण लाइ टाइम आहे, होटल ते वञण लाइ टाइम आहे, सिनेमा ते वञण लाइ टाइम आहे, पर गुरूअ जे दर लाइ अरदास लाइ असांखे टाइम कोन्हे। इहो मथो ॾिसी त रहियो आहे न शायदि। इन करे इहा ॻाल्हि सदाईं यादि रखूं, बख़्शायूं पाण। संत दास ॾाढो नादान आहियां, जय हो नीचे कमने वारो नालायक आहियां, पार कयो मूंखे साईं तारण हारा, मूंखे साईं तारण हारा, ढके वठ तूं मूंखे साईं ढकण हारा, मूंखे साईं ढकण हारा, बाज कयो का साईं बाजारा, जय समाधा बोल प्यारे, जय शिवधारा बोल बोल, जय हो जय शिवधारा बोल बोल। ओम ओम हरि ओम, ओम ओम हरि ओम, ओम हरि ओम, ओम हरि ओम। जय गुरुदेव तेरी जय 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 हो, जय गुरुदेव तेरी जय 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 हो, जय गुरुदेव तेरी जय 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 हो, गुरुदेव तेरी जय जय हो। बाज कयो का साईं बाझारा, पंहिंजे लाइ ॿाॾायूं, पंहिंजे लाइ। ढके वठ तूं मूंखे साईं ढकण हारा, छो भला बख़्शायूं था? छो त साईं जे दर ते तौबा आहे, मतां उन जो ॾंड कोई ॾुखे रूप में न असांखे भोगणो पए। जंहिंजे घर में पुत्र संतान नथी थिए या बीमार रहे थी, या निशानी आहे उन्हनि पंहिंजे वॾड़नि जी सेवा पिछाड़े में न कई हुई, वॾड़ा दुख खणी करे संसार मां विया, ॾंड मिलियो। कंहिंजो धंधो सुठो आहे पर पैसो टिके नथो, मतां धर्म जो पैसो घर में आयल हुजे भुल में, कंहिं बेवाह जो, कंहिं ब्राह्मण जो, कंहिं मंदर जो, या पराए हक़ जो। इन करे नंढी उमिरि खां ई ॿारनि में बि आदत विझूं दान पुण्य जी, शुभ कर्म जी, सूर्य भॻवान खे जल चाढ़ण जी, तुलसी माता ते जल चाढ़ण जी। इहो ॿारनि में बि आदत विझूं, मथो कीअं टेकबो आहे, वॾनि खे कीअं पेरे पइबो आहे। छो त वॾनि खे जेको पेरे पवंदो उन खे 4 फल मिलंदा नी, आयु, बल, बुद्धि ऐं यश, 4 ई वधदा नी। छा? आयु माना उमिरि। ऐं न्याणियुनि खे बि मां वेनती कयां, तव्हां हथ जोड़े करे कंध निवाए करे हरिओम करण जी आदत विझो। छो त निमाणा ॿेली संसार खे बि वणंदा अथव, साईं खे बि वणंदा अथव।
आयु यानी उम्र भी वधंदी आ, बल यानी शक्ति भी वधदी आ, बुद्धि भी श्रेष्ठ थींदी आ, ऐं यश भी उन जो संसार में वधंदो आ। जेको वॾड़नि जी सेवा कंदो आहे, वॾड़नि खे पेरी पवंदो आहे। पेरी पवण जो पुण्य फल असांखे मिलण वारो शास्त्रनि जूं वाणियूं। त कोई कंहिं ते थोरो एहसान नथो करे। जेको गुरू जे दर जी सेवा करे थो, इहा पक आहे हू भले गुरू जे दर ते वेठो आहे, गुरू उन जा कम अलाए कीअं कीअं किथे किथे ठाहे रहियो आहे, ॿियनि जे अंदर में प्रेरणा ॾेई करे हुन जा कम ठही रहिया आहिनि। ऐं इहो ॿियनि खां न पुछूं, पंहिंजो पाण खां पुछूं, छा मुंहिंजा मुंझियल कम गुरूअ जी सेवा करण खां पोइ, गुरूअ सां जुड़ण खां पोइ थिया आहिनि या न आहिनि थिया। छो त असां में लाइक़ी कोन्हे, आहियूं गुनाहगार, इन जे करे त बख़्शायूं था ऐं रोज़ बख़्शाइणु खपे। प्रार्थना जो त रोज़ ई नियम हुजे। महात्मा गांधी प्रार्थना ते ॾाढो ज़ोर ॾींदा हुआ। बाबा शिव भजन साईं बि चवंदा, बाबा हिकिड़ो आहे नाज़ जो पासो, ॿियो आहे न्याज़ जो पासो। नाज़ जो पासो दुखी ॾियण वारो आहे, मामा वारो पासो किराईंदड़ आहे, पर न्याज़ वारो पासो सुरक्षित आहे। जेको चवंदो न मां कुझु न आहियां, उहो ई कुझु थींदो आहे। जेको चवंदो आहे मां कुझु आहियां, अॼु न सुभाणे उहो ज़ीरो थींदो। लेकिन ज़बान करके बि न, मन करके इहा ॻाल्हि हुजणु खपे। अंदर में अहम भरियो पियो हुजे, ईअं न। किथे बि वञूं बसि मन निवंदो रहे। गाॾी में वञूं था किथे, मंदरु ॾिठोसीं, मन निवे, मन वॾनि जे अॻियां मन निवे। गुरुअ खे त सुबुह शाम शरीर करके गुरु कंहिंजो किथे बि रहे, मन करके उनखे नमस्कार कजे, उनखे मथो टेकिजे, गुरुअ दर ते मथो टेकिजे, किथे बि रहिजे। शरीर करके छा हर वक़्तु हर को पंहिंजे गुरुअ वटि रही सघंदो आहे, या गुरुअ जो शरीर सदाई कंहिं सां गॾु रहंदो छा? गुरुअ जा वचन ई सदा साण रखजनि, गुरुअ जो नाम सदाई पंहिंजो पाण सां गॾु रखिजे, ऐं गुरुअ जी मूर्त सदाई अखियुनि में हुजे। शरीर करके गुरुअ में अटकियल न रखणो, न संतनि खे सीड़ाइणो आहे। छा मुंहिंजे घर में पेर घुमाइनि, इहो त ठीकु आहे, हिकिड़ो प्रेम जेको आह्वान कंदा न, गुरु पाण उन जे घर हलियो ईंदो आहे। असांजे अमरावती में कुकरेजा परिवार जी माता 2 नंबर गली कंवर नगर में रहंदड़ आहे। उन जी इच्छा हूंदी बाबा शिवनंद साईं मूं वटि अचनि, पर हाणे कीअं थिए परिवार पूरो सारो केरु साईं खे वठी अचे, साईं अञा शरीर में हा। हिकिड़े ॾींहुं अधु राति जो ई बाबा शिवनंद साईं आया आहिनि, उथाइनि, उथ भॻत्याणी। चई केरु केरु? चई पुट मूंखे जोरो संभाली दी, मां आयो आहियां। तुंहिंजी इच्छा छा हूंदी आहे? चई मुंहिंजी इच्छा हूंदी आहे मां भींडियूं ऐं फुल्को पंहिंजे हथनि सां तयारु करे तव्हांखे खारायां। चई उन लाइ त आयो आहियां। बाबा शिवनंद साईं उन माता जो ॿुधाइण वेठा रहिया। मां सच में उथियमि, भींडियूं कटियमि, तरियमि, अटो ॻोयमि, फुल्को पचायमि, साईं खाधो, इते असुर थी वियो। मूंखे चवणु लॻा भॻत्याणी मां अमृत वेले चांहि बि पीअंदो, चांहि बि पीआए पोइ वञा न। चांहि मां ठाही तयारु कई, साईं खे पीआरी। साईं जो पुटु हलां, तुंहिंजी दिलि पूरी थी। वयमि, पोइ घर वारनि खे उथायमि। घर वारनि चयो तूं सुपिनो ॾिठो हूंदे? चई जेकॾहिं सुपिनो ॾिठो त बर्तन पिया, त ॾिसो बर्तन कीअं काॾूं आया अधु राति जो। बोल बाबा शिव भजन साहिब जी। त भावना आहे किथे जो किथे बि असां शरीर करके रहूं, पाए सभु कुझु सघूं था। राति जो सुम्हूं न, विहाणे ते कंधो हुजनि, ईअं सम्झो मुंहिंजे गुरूअ जी गोद में मुंहिंजो कंधु आहे। सिमरन हलंदो रहे अंदर में। वरी नियमनि में पाण खे ॿधूं। रोटी खां पहिरियों 5 दफ़ा नाम जपणो आहे। सुबुह जो सनान में सनानु कंदे जप करणो आहे। सुम्हण महिल जप करणो आहे। पाणी पींदे पींदे 4-5 दफ़ा गिलास पींदे पींदे नाम जप थी सघंदो आहे। केतिरो बि फास्ट कोई पाणी पीए।
पर वरी अटकलियूं न कयूं, छोड़ो हिकिड़ा ॿाहिरियूं जो अटकलियूं कंदा नी, वॾियूं वॾियूं मूर्तियूं लॻाईंदा, मालाऊं पाईंदा, वरी माला के वरी गले में पाईंदा नी, वरी के रुद्राक्ष जी, के छा जी चई तुलसी जी माला लाइ छा छा कंदा नी। हिकिड़े सेठ खे थोरो वीचार आयो, टेंशन घटिजे नथो, वञा संतनि ॾे, छो त संत ई दुखनि जो निवारण कंदड़ नी। संतनि ॾे विया, चइसि ॾाढो टेंशन आहे। संत मौज में वेठा, ॾिनऊं खणी माला, अबा 5 दफ़ा फेरी थो कर, तुंहिंजा टेंशन लही वेंदा। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ आयो, चए साईं आसीस कयो, रहिजी अचे। अबा माला ॾिनी मां, फेरे थो? चए साईं हा। टेंशन लथो न? चए साईं ॾाढो वधी वियो आहे। चई घणा दफ़ा फेरे थो? 5 दफ़ा चई मां। चए साईं 5000 दफ़नि खां बि वधीक फिरदी आहे। चई फिरदी आहे माना छा? चई कार जे फीथे में विझी छॾी आहे, जीअं कार जो फीथो फिरंदो आहे, तीअं तव्हांजी माला फिरदी आहे। इहा ॻाल्हि न हुजणु खपे। भक्तीअ में अटकली आई न, जीअं खीर में हिकिड़ो लीमे जी बूंद पई न, माना सॼो खीर अजायो, तीअं भक्तीअ में जॾहिं अटकली आई न, अटकल सां अलाह कॾहिं कंहिं पातो की न की, अटकल साण अलाह उहो कॾहिं न पाईंदो जेके अटकलियूं कंदो। गुरु रामदास के 3 सुपाता रहा। वॾे जो नालो भाई पृथ्वी चंद, ॿिए जो नालो महादेव, 3 जो नालो अर्जन देव। पृथ्वी चंद सियाणो ॾाढो हो, व्यवस्थापक ॾाढो सुठो हो, लेकिन अंदर में विस गुरुअ खां पोइ, गुरु माना मुंहिंजो पिता गुरु रामदास, उन खां पोइ गद्दीअ जो मालिक मूंखे ई थियणो आहे। महादेव तेरी मेरी खां न्यारो हो, ऐं अर्जन देव जेको बाद में हली करे गुरु अर्जन देव बणिया, पंहिंजे पिता खे के न केवल पिता पर गुरु करे सम्झंदा हुआ। छल उन्हनि जी शेवा मूंखां थींदी रहे, सदाई मुंहिंजे अखियुनि में ऐं मुंहिंजे मन में उन्हनि जी मूर्त बणी रहे। पूरी पूरी श्रद्धा। इतिहास गवाह आहे, असां सभिनी कथाऊं ॿुधियूं नी। गुरु अर्जन देव अॻिना हली करे गद्दीअ जा मालिक बणिया। उन्हनि जो वंश ही 10 पातशाही ताईं गुरु गोविंद सिंह महाराजनि ताईं गद्दीअ जो मालिक बणियो। स्थापना गुरु ग्रंथ साहिब जी, जंहिंखे चऊं गुरु गोविंद सिंह भली कई महाराजनि, पर गुरु अर्जन देव बीड़ ॿधी गुरु ग्रंथ साहिब जी, करतारपुर शहर, अमृतसर सरोवर ऐं मंदर जो, हर मंदर साहिब जो कमु पूरो करायो। नंढी उमिरि में भली संसार में विया, पर जेसि ताईं सिज चंड तारा आहिनि, सॼो संसार गुरु अर्जन देव खे सदाईं यादि कंदो रहे। बोल गुरु अर्जन देव साहिब की। चवण जो अर्थ छा? जेके निमाणा थींदा उहे सदाईं रहंदा। दास ही ख़ासि बणबा नी। इन करे पाण खे सदाईं निमाणप ते हेरियूं, प्रार्थना त कयूं ई कयूं। इन में बमत न आहिनि। कोई चए मां न कयां, न करे हर कंहिंखे करिणो आहे। बाबा शिवजन साईं लॻभॻि जेके भॼन चवंदा सभु निमाणप वारा चवंदा, बाज भरिया बानीअ ते मन बि का बाज पवे, शल नाव न तुंहिंजो विसरे। सॼो ॾींहुं अखंड जप करण खां पोइ बि छा चवंदा? शल नाव न तुंहिंजो विसरे। सदाईं अखंड जप हलंदो हो। रग रग में आभास थींदो। जिन खे भी शेवा साईं शरीर जी बख्शी हुई, उन्हनि सभिनी खे इहो अनुभव थींदो त साईं जी रग रग में नाम हली रहियो आहे। पर पोइ बि सॼो ॾींहुं प्रार्थना ई आहे। बंदो हरदम भुलल आहे। निज कर देखियो जगत में को काहू को नाय, नानक थिर हरे भगत है, ते राखो मन मान। वक्त के साथ हर कोई बदल जाता है, वक्त के साथ हर कोई बदल जाता है, गलती उसकी नहीं जो बदल जाता है, गलती उसकी है जो पहले जैसा रह जाता है, जो पहले जैसा रह जाता है।
अॼुकल्ह माण्हू छा था चवनि साधु आहे दुनिया वञी काथे पहुती आहे तूं हुते जो हुते आहे तूं का तरक़ी न कंदे छा चवंदा नी जेके सचाई ते हलंदड़ माण्हू कि तूं तरक़ी न कंदे कुझु बणिजी न सघंदे पैसो गॾु तूं छा करे सघंदे संसार अहिड़ो आहे थियणो ई खपे बुरनि माण्हुनि ते बुरे कम कंदड़नि माण्हुनि ते आङरियूं खजणु खपनि पर आङरियूं कंहिं ते वधीक खजबियूं नी जेके सुठाई जी राह ते हलंदा आहिनि ॿियो त छॾियो घर जा भाती बि शंका करणु शुरू कंदा आहिनि कि जान लॻो सत्संग सां जुड़ियो आहे ख़ुशि ख़ुशि ॾिसण में थी अचे लॻे थो माल वधीक जमा करे सत्संग वारा होशियारी ॾियनि था शायदि हक़ीक़त में सत्संग में रज़ा ते राज़ी रहणु सेखारिया वेंदो आहे पर ॿियो त छॾियो घर वारा छा चवंदा आहिनि हिन वटि शायदि माल पाणी हाणे वधीक थी वियो अथसि इहो न आहिनि सम्झंदा त इहो सत्संग जो असरु आहे इहो प्रभाव आहे इहो फल आहे त घर जा सॻा भाती बि शंका कंदा आहिनि इन जे करे संसार ते कहिड़ो एतबार करणो उन साईं सां नींहुं छो न जोड़ियऊं जेको साईं दम दम में असांजी संभार कंदो आयो आहे ऐं अॻियां बि उन में उमेद आहे हिकिड़ो अॼु जोड़ो आयो कंहिं ॿिए शहर मां चई साओ आर्तवार आहे ॿुधो आहे तव्हां इलायची ॾींदा हो बाबा शिवजन साईं जी महिर सां हज़ारनि खे पुत्र संतान उन्हनि खे बि थी आहे जिन खे डॉक्टरनि चयो हिन खे कॾहिं औलाद न थी सघंदी आहे उहा साख ॿुधी करे बाबा शिवजन जी आया ठीकु भाई चई ॿ न्याणियूं नी हा ठीकु भाई आया साईं जे दर ते साईं झोली भरी दड़ा बाबा शिवजन साईं सभिनी जूं उहो बि साहे ॾींहुं आर्तवार जे ॾींहं ते आया जिते अचण सां भाग साहो थींदो आहे त पढ़ियल लिखियल जोड़ो हो वॾे घर जा लॻनि पिया मूंखे उहो कन में भक्तियाणी चवंदी आहे साईं इलायची त ॾियो था पर ॾिजो उहा जंहिंमें असांखे पक में पुत्र संतान थिए त मां चयोमांसि पुट साईं कंदो बाबा शिवजन साईं सभिनी जो मनोकामना पूरन कंदड़ नी पर ईअं छो भला चई साईं ॿ धीअर अॻ आहिनि मां चयो ठीकु भाई साईं जो जेको हुकुम चइनि लेकिन न त न खपे मां चयो पोइ पुटु छो खपे ई भला मां चयो एवरेज कढी ॾिस 100 पुटनि वारी मायुनि जा ॿिए कंहिंजा न तूं पेके परिवार जा छत्तीसगढ़ जी हुई पेको परिवार उतां जो शादी ते महाराष्ट्र में थियल अथसि मां चयो जेके मिट माइट थी उन्हनि जी परसेंटेज कढी ॾिस घणनि खे पुट सुख ॾेई रहिया आहिनि मां चयो हे त भाई लॉटरी आहे जंहिंजी निकिरे ज़रूरत न आहे वरी अलाए पोयां कर्म कंहिंजा कहिड़ा थियल न घणनि खे ॾिसो ॿार न आहे जंहिंमें तेसि ताईं ॾाढो ख़ुशि ॿार खां पोइ दुखी वरी नुंहुं जेसि ताईं न आहे आई आनंद में हिकिड़ी माता ईंदी असां वटि चालीहे में पोइ चङो वक़्तु सत्संग पोइ बि सेवा करे चए साईं 3 पुटनि जी आसीसा कयो पुट पढ़ण जे पहिरियों पोइ ॿियों पोइ टियों मां त सॼो ॾींहुं दरबार में वेठी हुअमि सॼो ॾींहुं सेवा कंदुमि मां चयो मां वरी जेका हाणे करे थी न साईं कंदो छल तूं अॻियां बि कंदीअ हिकु पुटु परिणियोसि हफ़्ते में 2 दफ़ा अचणु लॻी मूंखे यादि ई पुछंदोमांसि अमड़ छो भला मां त तोखे चयो जीअं रिली पिसे तीअं गौरी चई हाणे नुंहुं नंढी खे कीअं छॾे करे ॿाहिरि निकिरां वरी ॿी नुंहुं आयसि घर में त 15 ॾींहं अचणु लॻी त मां चयोमांसि अमड़ छो भला हाणे चई हिकु नुंहुं वरी जेकॾहिं हिक सां निभायां थी ॿी सां न निभाईंदी त हीअं हीअं ॾिसंदी मुंहुं सुझाए वेंदे पंहिंजे घोटनि खे अलाए छा छा कननि में ॿुधाए थी वञे वरी जॾहिं 3 पुटु परिणियोसि 3 नुंहुं आयसि त हाणे त 6 महीने साल ईंदी आहे जॾहिं ईंदी आहे त मां खिलंदो आहियां उहा ॻाल्हि यादि हुई त मड़ उहे ॾींहुं यादि थी चएसि हा यादि नी हाणे हिकिड़ी खे ॿारु थियो उन जी शेवा कईसीं वरी ॿी खे ॿारु थियो वरी उन जी शेवा वरी हुनजो ॿारु वॾो थियो वरी 3 खे ॿारु थियो वरी ॿिन्हिनि जो ॿियो नंबर लॻो त लॻे थो साईं जेसि ताईं जीअरी आहे बसि इन शेवा में मां पूरी थी वेंदसि त इन करे मां चवंदो आहियां
जेके कुआरा ॿार आहिनि भाइर भेनर पुट हाणे सिमरन बि वधीक करे वठो सेवा बि करे वठो अलाए अॻिना छा बणी पई अथव वरी वॾी उमिरि वारनि खे चवंदा जेसि ताईं जेकॾहिं घर वारा नथा तव्हांजी सलाह खे पसंदि कनि टाइम मिलियो त न घणो सिमरन सेवा कयो भली कुर्सी ते अची दरबार में वियो सिमरन कयो कुर्सी ते वेही गोॾनि जी तकलीफ़ चिंता न आहे अलाए सुभाणे छा बणबो तव्हांखे उल्टो मौक़ो ॾिनो आहे परमात्मा जेकॾहिं घर वारा तव्हांजी नथा ॿुधनि ॿार नंढा नथा ॿुधनि तव्हां पंहिंजो सुठे तरीक़े सां पंहिंजे अनुभवनि जूं ॻाल्हियूं ॿुधायो सही उन्हनि खे पंहिंजी वॾप जो फ़र्ज़ु निभायो पर अटकी न पओ त मुंहिंजे हिसाब सां सभु हलनि छो त हर को पाण खां पुछे छा मां ॿियनि जी चई ते हलियो आहे हमेशह ॿियो त छॾियो संतनि जूं ॻाल्हियूं मां कॾहिं मञियूं नी न त मुंहिंजा नंढा मुंहिंजी ॻाल्हि छो मञनि इहो सदाईं ध्यानु रखूं इन करे जेसि ताईं टाइम आहे जॾहिं बि टाइम मिले दुकान ते बि सिमरन करण जो नेम मुंहिंजा भाइड़ा ठाहिनि दान पुण्य कयो फ़क़ीर खे वस वेंदे न मोटायो ऐं घणा फ़क़ीर ईंदा को 1000 फ़क़ीर त ईंदा कोन सुबुह जो मंदरनि में मथो टेकिजे घर में मंदरु आहे सुहिणो बणाए एकांत में वेहिजे रात जो अध रात जो उथण जो नेम ठाहियूं सिमरन करे सुम्ही पऊं सनान जे चकर में न पऊं आसण ते जॾहिं वियो आहे सुबुह जो सनानु करे अगरबत्ती ॿारे सूर्य देवता तुलसी माता ते जल चाढ़े पोइ पवित्रता जी आवश्यकता हूंदी आहे बाक़ी अध रात जो घुमंदे फिरदे रोटी कंदे माताऊं हर कम कंदे सिमरन अंदर में हले ऐं धर्म कर्म जिते बि साम्हूं बणिजे ते कॾहिं न छॾिजे हिकु ॻाल्हि मां ॾाढी ॿुधाईंदो आहियां हिकिड़ो प्यारो आहे धंधे जे कम सां लाइन ते ॾाढो वेंदो आहे वो छा कंदो आहे जेका बस नंबर ते लॻी पई हूंदी आहे न उन ते न वेंदो उन में चढ़ंदो न पोइ बस में चढ़ंदो आहे जीअं सीट मिले पोइ जीअं उन बस जो नंबर हलंदो आहे लॻंदो आहे त सॼी बस भरिजी वेंदी आहे वरी उहा बस अमरावती शहर खां ॿाहिरि निकिरंदी आहे गांवनि खेड़नि में जॾहिं पहुचंदी आहे ॻोठनि में पब्लिक ॾाढी चढ़ंदी आहे पोइ नज़र घुमाईंदो आहे कोई बीमार कोई ॿुढड़ो शरीर काई नंढे ॿार वारी काई माता जंहिंखे जॻह न मिली बीठी आहे उन्ही खे सॾे करे अमड़ भेण भाइड़ा दादा सॾे करे उनखे उन पंहिंजी सीट ते विहाईंदो आहे ईअं वञण महिल बि कंदो आहे ईअं मोट महिल बि कंदो आहे महीने जा 15 ॾींहं लाइन ते धंधे जे कम सां ॿियनि शहरनि गांवनि में वेंदो आहे चवंदो आहे साईं अलाए मां कहिड़ा कम कया नी सुठा अलाए क़बूल पवनि न पवनि पर जॾहिं इहा शेवा कंदो मुंहिंजी रग रग ठरंदी आहे इन करे सची पूंजी आहे असांजो कयल पुण्य कर्म प्रार्थना ऐं नाम जो सिमरन ऐं आसीसाऊं जेतिरियूं असां सां गॾु आहिनि इहे सभिनी सां गॾु हलंदियूं श्वासन में नाम रहे शल अड़ी आसीस करियो दिल में ध्यान रहे शल अड़ी आसीस करियो